अली मोहम्मद खान ॿाहिरि बि मूं वटि चीफ मिनिस्टर असांजो उहो बि हारी हो मूं वटि 40 एकड़ जो घुटकी में। अच्छा इन लिहाज़ खां त सुभाणे अस्सलाम वालेकुम दोस्तों, बस मेरा स्टूडियो में आया हो सारे बार आगे पंहिंजी पूरी टीम सां सलाम पेश करे तो उम्मीद आहे खुश हूंदा आबाद हूंदा। दोस्तों अचो तव्हांखे एग्रीकल्चर डिपार्टमेंट जे अॻूणे डायरेक्टर जनरल मोहतरम जनाब हाजी गुल हसन खान साहब सां मुलाक़ात करायूं, उन्हनि खां पंहिंजा एक्सपीरियंस ॿुधूं ऐं उन्हनि जे ज़िंदगीअ में जेका उन्हनि जो सर्विस जो अरसो रहियो उन मुतलिक़ उन्हनि खां ॼाण वठूं ऐं एग्रीकल्चर जे हवाले सां कहिड़ा कहिड़ा प्रोजेक्ट्स में पाण रहिया ऐं कहिड़ा बहितर कमु कयूं ऐं कहिड़ियूं सब्सिडी ॾिनूं। अचो उन हवाले सां साईं सां कचहरी करियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह जेका बि मखलूक ठाही आहे उनमें के चङायूं बि रखियूं आहिनि, के मदियूं बि रखियूं आहिनि, पर रब हर इंसान जे लाइ बहितरी रखियो आहे। हर इंसान ईअं न सम्झे ऐं तव्हांखे नंढड़ो करोड़ चवां मूंखे हीउ कनि तव्हांजो करोड़ मिलियो तव्हां मूंखे कोन ॾींदा, छो त इहा रब जी अता थियल शइ तव्हांखे ॾिनल आहे ऐं इहा ॿिए खे खपे बि कान, लॻंदी बि कोन। जंहिं लाइ ठही वई आहे उनखे ई लॻंदी। ऐं हिकिड़ो ई डोनेशन थी सघे थो मरण खां पोइ, जे इंसान चए त मुंहिंजूं अखियूं बि डोनेट थो कयां, जीअं पंहिंजो अब्दुलसत्तार ईदी साहब अखियूं डोनेट करे हलियो हुयो पंहिंजो वफ़ात खां पोइ। जीअरे नथा कढी सघनि, जीअरे त हींअर इमरान जे लाइ बि माण्हू चवंदासीं अखि ॾियण लाइ, ॿई अखियूं ॾियण लाइ तयारु आहिनि, पर डॉक्टर चवंदा आहिनि इहो प्रोसेस तॾहिं थींदो जॾहिं उहो माण्हू वफ़ात करे वञे ऐं उनखां पोइ इहो सदका जारिया उनजो उनखे मुंतकिल थी सघे। पर रब साईं जंहिंखां बि कमु वठे जहिड़ो वठे हू ख़ालिक मालिक आहे। तुंहिंजे मुंहिंजे अकुल जी एंड आहे, हुनजी शुरूआत आहे। ऐं पंहिंजो नंढड़ो मिसाल ॾियां, ग़रीब जो ॿार आहियां, मिसकीन जो ॿार आहियां, के वॾे स्कूल मां बि न पढ़ियो आहियां, सरकारी स्कूलनि मां पढ़ी सरकारी नौकिरी मिली। उते मूं महिनत सां पंहिंजी ईमानदारीअ सां लगन सां पंहिंजो कमु कयो। इन हूंदे बि बारिश हूंदी हुई तॾहिं बि आउं पंहिंजे ऑफिस में बस में बि चढ़ी वेंदो हुउसि ड्यूटी ॾियणु। कर्फ्यू लॻल हूंदा हुआ, कर्फ्यू पास वठंदा हुआसीं पर ऑफिस वेंदा हुआसीं, कमु कयो, कमु करे ऐं हेठि दर्जे खां अपॉइंट थियसि, जेको आहे वे ग्रेड ताईं वियसि। ऐं एतिरी 8-15 डायरेक्टर जनरल मुंहिंजे हथां रिटायर थिया, जंहिंजा पेंशन पेपर बि मूं सही कया, जेके मुंहिंजा बास रहिया। त रब साईं कंहिंजी बि महिनत ज़ाया नथो करे। ऐं न का मुंहिंजी का एॾी पॉलिटिकली इंफ्लुएंशियल हुई, न का कंहिंसां मुंहिंजी एतिरी MP MLA या कंहिं सेक्रेटरीअ सां हुई त पंहिंजे कम तां ई हुई। कम जो रिवार्ड इहो हो त मुंहिंजे कम खे साराईंदे साराईंदे इहे तकड़ा 3-4 साल में मुंहिंजा रेंडमली प्रमोशन थिया, जेके मुंहिंजे परफॉर्मेंस ते थिया। असांजी साल ते एन्यूअल कॉन्फिडेंशियल रिपोर्ट भरबी आहे, जा असांखे ख़बर न हूंदी आहे, असांजो रिपोर्टिंग ऑफिसर भरंदो आहे ऐं उहो डायरेक्ट मोकिले छॾींदो आहे गवर्नमेंट खे। जेको बि इदारो हुजे, एग्रीकल्चर जे, एजुकेशन जे, हेल्थ जे, जंहिंजो बि हुजे, उन जी साल जी परफॉर्मेंस भरबी आहे, एवेल्यूएट थींदी आहे। उहा हिकिड़ो हूंदो आहे RO, माना रिपोर्टिंग ऑफिसर, जंहिंजे अंडर में आउं कमु पियो कयां। ॿियो वरी उनजे मथां हूंदो आहे CO, माना उनजे बि मथां ॼाण थोरो डायरेक्टर थो मुंहिंजो वरे त उनजो वरी डायरेक्टर जनरल काउंटर साइन कंदो। उहे वेंदा हुआ, उन में मुंहिंजी परफॉर्मेंस हमेशह A1 आई। उन बेसिस ते बि मुंहिंजा प्रमोशन थिया। इहो महिनत जी। वर्ल्ड बैंक जा प्रोजेक्ट हलिया त वर्ल्ड बैंक वारनि मूंखे ॾाढा ॾुखिया ऑफिसर हूंदा हुए, पर उहे हमेशह मूंखे एप्रिशिएट कंदा हुआ। मूंखे को बि मसइलो हूंदो आउं उन्हनि खे कॉल कंदो हुउसि त हीउ मुंहिंजो प्रॉब्लम आहे, तव्हां मूंखे हिन में हेल्प कयो। पोइ हू वीचारा मूंखे हेल्प कंदा हुआ, एडवाइस ॾींदा हुआ। जॾहिं वरी असांजो मिशन ईंदो हुयो असां वटि त असां कचहरीअ में वेठा हूंदा हुआसीं, तव्हां उन्हनि खे जंहिंमहिल रिकॉर्ड वेई प्रोड्यूस कंदो हुउसि त साईं ॾिसो, त हू चवंदा खान साहब इहो त ऑलरेडी रिव्यूड आहे, इहो त असांखां पुछी चुको आहीं, असां तोखे कॉन्फ्रेंस ॾेई चुका आहियूं। बस इहो ई आहे। उहे एप्रिसिएशन लेटरनि ते मुंहिंजो प्रमोशन थिया।
हिकिड़ो न्यूट्रल इदारो वर्ल्ड बैंक ॾाढो ॾुखियो इदारो आहे ऐं जेको वार मखण मां वार छिके कढी वठंदा आहिनि एॾी उन्हनि जी एवेल्यूएशन सख़्तु हूंदी आहे सफ़र त हाणे सॼी सिंध हलियासीं सफ़र में इहो त सेक्रेटरी असांजा जेके बि रहिया सुठा 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 नाले वारा सेक्रेटरी रहिया तंहिंमें शिकारपुर जो आगा जान अख्तर साहिबु सबाऊ ख़ान जतोई हो पंहिंजो DC हैदराबाद बि रहियो कमिश्नर पंहिंजो रहियो लाड़काणो बि रहियो असांजो सेक्रेटरी ज़रात 2 दफ़ा रहियो उहो बि वीचारो मूंखे एप्रीशिएशन लेटर ॾेई वियो मूंखे हिन ॾिनी पंहिंजी मैनेजिंग डायरेक्टर जी चार्ज MD 20 ग्रेड जी चार्ज हुई मूंखे चई साहब तव्हांखे हिकिड़ी चार्ज जेकॾहिं आऊं 20 ग्रेड जी ॾियां त तव्हां कंदव मुंहिंजो कहिड़ो डिपार्टमेंट आहे MD सीड कॉर्पोरेशन में बाबा क्राइसिस घणा आहिनि ऐं खसारे में बि वञे हर साल उनजो MD थियो मुंहिंजो साईं ठीकु आहे भले तव्हां जेकॾहिं सम्झो था त भले बहितर आहे मां कंदुमि पोइ हिन मूंखे चयो ब्रीफिंग ॾिनी त बाबा MD सीड कॉर्पोरेशन जो रिकॉर्ड इहो थो शो करे त पर मंथ हीयर जेका एकड़ यील्ड डिक्लेयर कंदा आहिनि उहा हूंदी आहे हिकिड़ी फुटी हिकिड़ी कणिक हिकिड़ी सारियूं असां इहे ई पोखींदा हुआसीं छो त सीड कॉर्पोरेशन जो मक़सदु इहो ॿिज ठाहे ज़मीनदार खे ॾियणु त उहा मूंखे हिन ब्रीफिंग में ॿुधायो त 11 मण ॾींदा आहिनि त 11 मण एकड़ यील्ड तव्हां खिलियुसि मूं चयो साईं पोइ ज़मीन मकाद ते न ॾेई छॾूं चई यार ॻाल्हि तुंहिंजी बिल्कुलु सही आहे पर असां इन लाइ नथा ॾेई सघूं जो MD जो रोल जेको आहे उहो जेका बि नई वैरायटी असां डिक्लेयर कंदा आहियूं उनजो चेयरमैन आहे MD सिंध सीड कॉर्पोरेशन उनजे अप्रूवल खां सवाइ उनखे नालो न ॾींदा आहिनि पोइ उन जूं एनालिसिस थी ईंदियूं आहिनि मीटिंग थींदी आहे पोइ चेयरमैन MD सीड कॉर्पोरेशन जीअं हाणे बख्तावर जे नाले सां थी बेनज़ीर जे नाले सां थी ॿियनि मुख़्तलिफ़ सतारे नाले सां थी इलाही नालनि सां किरणमन जे नाले सां हुई इलाही मुख़्तलिफ़ वैरायटियूं हुयूं जेको MD उनजो बॉस हूंदो आहे उनखे सर्टिफाई करे नालो नोटिफिकेशन ॾियण वारो इहो मक़सदु ख़तमु थी वेंदो की भला तव्हां छा ॾींदव असांखे मूंखे 11 मण हली आहे त पोइ भला 22 मण डबल करे था छॾूंसि पर मूं महिनत कई असांखे माना टाइम मिलियो कणिक पोखण जो कणिक असां लॻाई कणिक ते मूं 2 टीमूं विजिनल रखियूं हिकिड़ी टीम विज़िट करे मोटंदी त ॿी वेंदी पहिरीं जो विज़िट चेक करे ईंदी 3 दफ़ो वरी आउं ईंदो हुउसि जेको इन ॿिन्ही खे चेक कंदो हुउसि पोइ उन साल असां कणिक 45 मण एकड़ यील्ड डिक्लेयर कई सेक्रेटरी साहब महफ़िल में ताड़ियूं वॼायूं सां वेल डन मूंसां मूं कंहिंखे दाणू बि खाइणु कोन ॾिनो अथई जेका अथई ब्लैक एंड वाइट ऑनेस्टली थो ॿुधायां डिक्लेयर थियल अथई 45 मण न थिया उन में रब साईं जी थोरी महिरबानी मूं ते इहा कई उन साल थोरी बारिशूं थी पियूं असांखे पाणीअ जी खोट न थी उनजे करे इन टारगेट खे टच करे बसि 45 मण ॾिनी ऐं सेक्रेटरी एप्रीसिएशन लेटर बि ॾिनो त ॿिया मसाला बि घणा हुआ क्राइसिस हुआ ज़मीनदारनि जा हारियुनि जा फार्मनि ते कब्ज़ा झील खणण न ॾियणु बारिशूं बि पवनि कणिक पई भिॼे बंदूक खणी वेठा आहिनि साईं फ़ैसिला नथा थियनि असांजा हिसाब किताब नथा थियनि MD करे नथो पोइ उन्हनि सां नेगोशिएशन करे ॻाल्हियूं ॿोलियूं करे मुंहिंजो टीम था ठाहियूं 2 माण्हू मुंहिंजा विहंदा 2 तव्हांजा वही हिक ॿिए खे रिकॉर्ड ॾिसनि पोइ कान का हू रिज़ल्ट कढी असांखे ॾींदा उन ते असां तव्हीं बि पाबंद रहो ऐं बि पाबंद रहो तव्हांजा पैसा बचनि मां ॾियण लाइ तयारु आहियां मुंहिंजा पैसा बचनि ऐं तव्हां वठां कोन थो ॿिए फसल ते चाढ़े थो छॾियां ॿिए फसल मां खणंदुसि ईअं करे पोइ असां कणिक बि खणाए वरिती सारियूं बि खणाए वरितियूं ऐं सेक्रेटरी साहिब खे हिकिड़ी समरी ठाहे ॾिनी त हीअ डिसीजन थिया
त सेक्रेटरी साहब मुझे बिलीव न पे करे सन सा वाकई मुझसे ही थिया वडेर का फैसला ही ऑफिशियली कॾहिं बि मिसालो साल में न थिया। असां हिकिड़ी कमेटी ठाही 3 माण्हू हुननि जा खया मुख्य 3 असांजा खयासीं। तिन वेही हिक ॿिए खे रिकॉर्ड ॾेखारियो बाबा हीअ तव्हांजी खणत आहे हीअ तव्हांखे तव्हां असांखे ॾिनो आहे हीअ चढ़ियल आहे जेको न चढ़ियो आहे तव्हां हुनजी असांखे रसीद ॾियो डिपार्टमेंट हुनखे वेरीफाई करे सही आहे जीनियन आहे असीं चाढ़ियूं था माना असीं तव्हांजो उहो असांजे रिकॉर्ड ते चाढ़े तव्हांजा पैसा सही उन रेट सां लॻायूं था। सही साईं सीट कॉर्पोरेशन जो अपडेट स्टेटस छा आहे हाणे त हू शायदि ख़तम थी वियो आहे। सीट कॉर्पोरेशन मूंखे बि ॾाढो प्रेशराइज कयो त हीअ प्राइवेटाइजेशन करे हिन मां हथ कढूं। अच्छा अली मोहन खान ॿाहिरि बि मूं वटि चीफ मिनिस्टर असांजो जी, जी। उहो बि हारी हो मूं वटि 40 एकड़ जो घोटकी में। अच्छा इन लिहाज़ खां त सुभाणे ऑक्शन ते त आऊं पंहिंजो इन फार्म खे हड़प कयां। वो सते फार्म में हूंदो सत फार्म असां वटि न हूंदो असां सिर्फ़ु हुननि खे 40 एकड़ ज़मीन ॾिनी त बाबा इहे तव्हां भले हार पे ॾेखारियो। अच्छा हारी हो सही अली मोहन खान माहिर मूं वटि हारी हो अच्छा 40 एकड़ जो घोटकीअ में हारी हो। चलो हुननि ॾींहं त भाषा पंहिंजूं देहूं आहिनि हुते बिल्कुलु पर ही हिकिड़ो 400-500 एकड़ जो जेको पीस हो सही ऐं हुननि खे ख़बर आहे त इहे सरकारी ज़मीनूं नीलाम थींदियूं। हा सही ऐं सचाई त आहे कान गवर्नमेंट में जो हिननि खे छॾे सही पोइ मूंखे बि प्रेशराइज़ कयूं 2 मीटिंगूं इस्लामाबाद थियूं। मूं चयो असां प्राइवेटाइज़ेशन करणु नथा चाहियूं छाजे करे त असांजो चेक एंड बैलेंस ख़तमु थी वेंदो हलियो ज़मीनदारनि खे जेको असीं सब्सिडी ते ॾियूं था उहो मिलंदो कोन अॻिते हली सब्सिडी ख़तम थी वेंदी सब्सिडी ख़तमु थी वेंदी चेक एंड बैलेंस ख़तमु थी वेंदो हलियो। ऐं चयो था खसारे में आहे चवां थो खसारे में न आहे तव्हां 225 मिलियन ॾेई हिनखे रिवाइव कयो आहे 225 मिलियन में मूं चयो हिन वक़्तु आऊं आख़िरी साल में वेठो आहियां जी सर ऐं 225 मिलियन मां असां गाॾियूं वरितियूं ज़मीनूं ठाहियूं माण्हुनि खे पघारूं ॾिनियूं पेंशनूं ॾिनियूं पर हींअर बि मूं वटि 275 मिलियन कैश पई आहे अच्छा मुख़्तलिफ़ बैंकुनि में केरु थो चए खसारे में सही असां खसारे में न आहियूं। तंहिंमें साईं नदीम शाह बि मेंबर हो आबादगाह बोर्ड जो जी जी उन बि जेका आहे असां मुंहिंजी बि वॾी मदद कई त MD साहब सही पियो फरमाए सही जेकी चए पियो उहो बिल्कुलु सही आहे हुन महिनत कई आहे ऐं खसारे में न आहे। खसारे में हुनजे करे हुई त जेके ऑफिसर पहिरीं रखिया विया उहे हुआ DMG ग्रुप जा सही उहे ईंदा पनिशमेंट में हाँ माना 6 महीना 8 महीना उन्हनि वीचारनि कुझु ज़मीनदारी ॾिठी कोन सही ऐं उन्हनि खे कहिड़ी एग्रीकल्चर जी ॼाण बि कोन हुई फील्ड या माण्हू कोन हुआ फील्ड डॉक्टर खे जेकॾहिं असां चऊं तूं वञी ज़मीनदारी कर त हुन वीचारे कहिड़ी ख़बर हाँ बिल्कुलु हाँ सही पर हिकिड़ो जेकॾहिं ज़मीनदार माण्हू उन ज़मीन में घिड़ंदो लहंदो त हुनखे बीमारीअ जी ख़बर पवंदी ज़मीन जे तहज़ीब ख़बर पवंदी फसल जे नियत जी बि ख़बर पवंदी त केतिरी एवरेज लहंदो सही सॼी ॼाण हूंदी हुन जीअं डॉक्टर खे पेशेंट जी ॼाण हूंदी आहे ज़मीनदार खे ज़मीन जी ॼाण सही रिसेंटली एग्रीकल्चर डिपार्टमेंट वटि खोड़ सारा प्रोजेक्ट आहिनि ऐं उन हवाले सां जेके सब्सिडीज़ आहिनि उहे ख़तम थी चुकियूं आहिनि ऐं न साईं सब्सिडी का बि ख़तमु न थी आहे जी सब्सिडी हींअर बि हले थी पई पर उन में शेयर आहे कुझु शेयर गवर्नमेंट जो हूंदो आहे ऐं कुझु शेयर फार्मर जो हूंदो आहे सही उहो मिलाए करे मिसाल सां हिकिड़ो हर था वठूं सीज़न पिलो था वठूं हिकिड़ो लेज़र था वठूं ज़मीन खे अमवार था 6 लख जो आहे त हुन में 3 लख रुपया गवर्नमेंट ॾींदी आहे 3 लख रुपया ज़मीनदार ॾींदो आहे असां हुन में चवंदा आहियूं बाबा ही जेके फर्म अथव इहे अप्रूव्ड फर्म अथव हाणे तव्हां जे नाले ड्राफ्ट ॾियो त असां हुनखे सिर्फ़ु सप्लाई ॾींदा सही उहा मुंहिंजी विशन विल थिया सही उनखे चेक करियो उनजे नाले असांखे ड्राफ्ट ठाहे ॾियो बाक़ी पैसा असां पाण विझंदासीं असां हुनखे पैसा मोकिले सप्लाई ॾेई कापी ज़मीनदार खे ॾींदासीं बाबा हीअ तुंहिंजी शइ तोखे हेतिरनि ॾींहंनि में मिलंदी पर फलाणी मिसाल हैदराबाद डिवीजन जो आहे त टंडेजाम मां मिलंदी सखर डिवीजन जो आहे त सखर में असांजी वर्कशॉप आहे उते ई मिलंदी जे खैरपुर जो आहे त खैरपुर में लाड़काणे जो आहे त लाड़काणे ठटे जो आहे त ठटे में इहे रीजन्स हुयूं उते असांजा हेडक्वार्टर हूंदा उते डंप थींदा हुआ ताकी हुननि खे खणी वञण में बि सहूलियत हुजे
साईं एतिरो वक़्तु एग्रीकल्चर में ऑफिसर रहिया, कहिड़े सुठे मिनिस्टर सां तव्हांजो सुठो एक्सपीरियंस रहियो जेको तव्हां सोचो था कि ही इज़ वेरी गुड मैन? मिनिस्टर सभु सुठा हूंदा आहिनि, को बि ख़राबु न हूंदो आहे, पर हुननि खे के पाण ज़मीनदार हूंदा आहिनि उन्हनि खे वधीक असांखां ॼाण हूंदी आहे एग्रीकल्चर जी। घणे भाङे असांजा जतोई साहब वारा मिनिस्टर रहिया आहिनि, गुलाम मुर्तज़ा ख़ान रहियो आहे, उनजो भाउ जेको ॿी माम आहे आरिफ़ ख़ान, आरिफ़ ख़ान, उहो बि असांजो वज़ीर रहियो आहे। जतोई साहब 3-4 दफ़ा असांजो वज़ीर रहियो आहे, गुलाम मुस्तफ़ा। ऐं अहिड़े नमूने साईं अली नवाज़ शाह हो मीर ख़ास वारो, उहो बि बेसिकली ज़मीनदार हो। सही, बेसिकली एग्रीकल्चर वारो खातो ईंदा ई अहिड़े माण्हूअ खे जेको अॻई ज़मीनदार हुजे, उनखे थोरी घणी नॉलेज ज़मीन जी हुजे ताकि उहो बहितर हुनखे हलाए सघे। सही सही ओवरऑल सभिनी ज़मीननि जो पीएच लेवल जेका उन आहे, जे लाइ बि लेबोरेटरियूं आहिनि, थोरा तव्हां 2-3 पैसा ख़र्च करे सैंपल मुफ़्त में बि तव्हांखे टेस्ट करे ॾींदा। टंडोजा में रिसर्च लेबोरेटरी आहे जेका मुफ़्त में ज़मीनूं टेस्ट करे ॾे। सही बिल्कुलु। बाज़ार भावरनि जे लाइ इहो आहे त ज़राअत खाते जे हेड ऑफिसुनि में इश्तिहार ईंदा आहिनि, उहे ॾिसनि अख़बारुनि में पढ़नि सही, ऐं अधु क़ीमत ते वठनि। हींअर बि असां वटि स्कीम हले पई सोलर ते ट्यूबवेल, एग्रीकल्चर इंजीनियरिंग जी स्कीम आहे। उन में अधु हिसो ज़मीनदार पंहिंजो ॾींदो, अधु हिसो सरकार पंहिंजो ॾींदी, उहे सोलर ते लॻाए ॾींदा। 6 इंच जो पाइप हूंदो डिलीवरी जो, उन ॾींहं जो हलंदो, सिज जे रोशनीअ में, राति जो न हलंदो, पर बचति काफ़ी थींदी हुननि। हेॾा जेका हेवी बिल था मिलनि लाइट जा, उन्हनि खां बची पवंदा। सही। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो, बस में महिरान खे। उमेद त अलाह साईं तव्हांखे सिहतयाब कंदो ऐं तव्हांजी सिहत लाइ जे लाइ दुआ आहियूं। महिरबानी, अलाह साईं तव्हांखे बि सलामत रखे ऐं सुठी अप्रोच आहे। महिरबानी साईं। अलाह तव्हांखे वधीक महिनत करण जी तौफ़ीक़ ॾे। आमीन, महिरबानी साईं।